नाज़रीन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त गोटकी मां खबर ॾींदड़ गोटकी विजो जान मुंद सोसाइटी जे ॻोठ अदालत खान जे ॻोठाणन अयूब आराई नई माराई नदीम आराई समेत आराई बिरादरी जे माण्हुनि दायो आहे त असांजी 8 एकड़ सारे नई 5 एकड़ वणनि जी फसल ते कुछ बासर माण्हू ज़हरीली दवा हारे सॼो फसल साड़े छॾियो आहे, जंहिं सबब असांजो लखे रुपयनि जो नुक़सान कयो वियो आहे। ॻोठाणनि दायो त हितां जा कुछ बासर माण्हू असां सां मुसलसल ज़्यादतियूं कंदा पिया अचनि। हिननि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन हवाले सां असां केतिरे भेरा SSP गोटकी वट दायो, पर SSP जे चवण बावजूद कॾहिं बादलपुर थाने जी पुलिस बासर माण्हू जे खिलाफ का कार्रवाई नाहे कई। हिननि दायो त बासर माण्हू असांखे जानी व माली नुक़सान रसाए असांखे ॻोठ मां लॾाइण चाहिनि था। असां मुसलसल अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार रहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।